सियारो हो, हेल सीउ बि सीउ हुआ। 3 ॾींहंनि खां आसमान ते ककर मिड़िया बीठा हुआ ऐं लगातार मींहुं पइजी रहियो हो। सीउ में ॾकंदड़ झूपड़ियूं मींहं जे पाणीअ में लुढ़ी वयूं, कचा घर किरी पिया, किले जो हिकिड़ो बुर्ज किरी पियो। ओचितो ख़बर आई त अंग्रेज़ी फ़ौज सिंध खे लताड़े अफ़गानिस्तान वञण लाइ दरियाह जे परिएं भर झरकनि वटि तंबू खोड़िया आहिनि। अंग्रेज़नि सिंध सां मुआहदो कयो हो त अंग्रेज़ी फ़ौज ऐं फ़ौजी सामान सिंध में न ईंदो, पर अॼु अंग्रेज़ी फ़ौज जा 50,000 सिपाही सर जॉन किन जी कमान हेठि सभिनी मुआहदनि खे लताड़े सिंध में घिड़ी आया हुआ। सारी सिंध में बाहि ॿरी पई हुई। सिंध समुंड जियान थी छुली, आसमान थी गजियो। जंहिं बि मुड़ुस पग जो वर ॾिनो हो सो सिंध ते सिर ॾियण लाइ मांदो हो। माइरूं पुटनि खे मरण लाइ दुआऊं करे रहियूं हुयूं ऐं वञूं घोटनि जा घाव ॾिसण लाइ मांदियूं हुयूं। कारे ककर हेठि मुंहुं झेड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल विछेरा हेठि, तन्हीन सां थी ॾेठि मोटण जिन महिणो। 17-18 मुड़ुस सिंधड़ीअ जो सॾु सुणी कंध कपाइण लाइ अची मिड़िया। दरिया ख़ान दोहल, महमूद ख़ान, मिठण ख़ान, मखदूम बिलाल, सारंग ख़ान समो, निर्मल सोढो ऐं हीबत ख़ान ॼा सभु दरियाह जे ओरीअं भर मरण मारण लाइ वेठा हुकुम जो इंतज़ारु करे रहिया हुआ। के अरिड़ा अड़बंग त झल में ई न आया ऐं रातो वाह दरियाह टुपी राताहू ॾेई अंग्रेज़ी फ़ौज ते हमिलो कयाऊं। सावणीअ जी दरियाह उथल खाधी हुई, हर तरफ़ लस लेट हुई, पर किले जूं ऊचूं दीवारूं बंदि बणिजी बीठियूं हुयूं। अंग्रेज़ी सफ़ारत मीरनि सां हिकु नओं मुआहदो करण लाइ हैदराबाद पहुची वई हुई। उन ॾींहुं माई शीदियाणी आई। अॼु हुन मोतीअ जा न पर गुलाब जा रत वरना गुल आंदा हुआ। गुल सारंग खे ॾींदे चयाईं, साईं चवनि था त शल हिननि गुलनि जहिड़ा घाव लॻनि। माई चइजान त ही त हिकु सिर आहे, पर जे अहिड़ा 1000 सिर हुजनि त सिंध जी मिटीअ जी मट न कयां। सिंध लाइ मरां, मरी जीयां, जे मरां ऐं मरी वरी जीयां, ऐं जे मरंदो ऐं मरी जीअंदो रहां। सिंध समुंड वांगुरु उछली छोलियूं छूह में अॻिते वधियूं, पर पथरीलनि किनारनि सां टकराइजी पाश पाश थी वयूं। मुआहिदो कयो वियो ऐं अंग्रेज़ी फ़ौज सिंध खे लताड़ींदी, चींभाटींदी अॻिते वधी वई। माण्हू माठ हुआ, सिंध सानत हुई। वक़्तु गुज़रंदो वियो, आस्ते आस्ते ज़िंदगी मामूल ते अची वई। घणा ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं माई शीदियाणी आई, पर गुल न आंदई। सारंग पुछियसि, छो माई, गुल न आंदा अथई? साईं ॾिनाऊं ई कोन। छो कोन ॾिनाऊं? चयाऊं त जेको पंहिंजी माउ सां सचो न आहे, अहिड़े कचे माण्हूअ सां कहिड़ो नीं। माई असां त सिर ॾियण लाइ आता हुआसीं, पर असांजो त मौत बि पराए बस आहे। सरकार मुआहिदो मंज़ूरु कयो, असीं केॾांहुं वञूं? साईं मूं इहा ॻाल्हि सम्झाईमान त चयाऊं सिर सदिको कंदड़ सरकार खे थोरी ॾिसंदा आहिनि। सारंग जो कंधु झुकी वियो। साईं का नई काफ़ी चई अथई? माई हाणे कहिड़ियूं काफ़ियूं चइबियूं, हाणे त सभिनी काफ़ियुनि खे कफ़न ॾेई दफ़न करे छॾियो अथमि। जॾहिं अंग्रेज़ी सफ़ारत सिंध सां नओं मुआहिदो करणु आई हुई, तॾहिं सारंग खे हुकुम मिलियो हो त हू ॿियनि सरदारनि सां गॾु सफ़ारत खे रेज़िडेंसीअ जे किले ताईं हिफ़ाज़त सां वठी अची, जो माण्हू मुश्तल हुआ ऐं सफ़ारत जे मेंबरनि खे जान जो ख़तरो हो। उन सफ़ारत में फ़िलिप पियो हो। उन ॾींहुं फ़िलिप केतिरो न बदिलियल थी नज़र आयो। सिंध ऐं सिंधियुनि सां मुहबत जेको हुन निकाब पातो हो, उन ॾींहुं उहो निकाब हुन लाहे छॾियो ऐं पंहिंजे असली रूप में ज़ाहिर थियो हो। कीअं न दरबार में बेस थी कयाईं, जंग जा दड़का थी ॾिनाई। पोइ हू फ़ौज सां गॾु शिकारपुर वियो हो। थोरनि ॾींहंनि खां पोइ मोटी आयो, सिधो अची सारंग सां मिलियो। सारंग, यूनानी देवमाला जी हिकिड़ी कहाणी आहे त जॾहिं देवताउनि हीअ दुनिया ठाही त दुनिया में अंधकार हो। पोइ पैरामेथिस नाले हिकिड़ी देवता आसमाननि मां बाहि चोराए आणे इंसाननि खे ॾिनी। दुनिया में रोशनी बिखिड़िजी वई। देवताउनि खे ॾाढा खार लॻा ऐं देवताउनि पैरामेथियस खे ज़ंजीरुनि सां जबलनि में जकड़े छॾियो। अॼु बि हू ज़ंजीरुनि में जकड़ियल आहे ऐं ॻुझूं संदसि मांस पटींदियूं आहिनि। असीं शाइर ऐं फ़नकार बि पैरामेथियस आहियूं। असां देवताउनि वटां रोशनी ऐं सूंहं चोराए आणे इंसाननि खे ॾिनी आहे। देवताउनि असांखे ज़ंजीरुनि में जकड़े छॾियो आहे। उन खां कलम फुरे असांखे संगीनियूं ॾेई छॾियूं आहिनि ऐं असांजे ज़मीर जूं ॻिझूं असांजो मांस पटे रहियूं आहिनि। असां नफ़रत न, पर रहम लाइक़ु आहियूं। सारंग हुनखे को जवाबु न ॾिनो। उन ॾींहं खां पोइ हू हिक ॿिए सां मिलंदा हुआ, पर ॿिन्ही महसूसु कयो त हुननि जे विच में दूरियूं अची वियूं हुयूं। शाम थी फ़िलिप दरिया जो सैर करण लाइ निकितो।
जॾहिं खां सियासी हालतुनि फेरो खाधो हो, अफ़गानिस्तान ते फ़ौज कशी थी हुई, तॾहिं खां हुन खां छा लथी, सिंधु ऐं सिंधुअ जे मिरांजड़े मोहाणी विसरी विया हुआ। नओं मुआहिदो मञाइण लाइ हैदराबाद ऐं खिरपुर जे दरबारनि जा चकर, आउटराम सां उथण ऐं ख़रीदारीअ लाइ रेगिस्तान जा धिका, फ़ौज सां गॾु बलोचिस्तान वियो हो। शिकारपुर में रेजिडेंसी क़ाइमु थी हुई। कुझु ॾींहं उते रहियो ऐं पोइ हैदराबाद मोटी आयो। हैदराबाद मोटण खां पोइ हुनखे महसूसु थियो ॼणु हू पंहिंजे घर मोटी आयो हो, पर हुनजो त को घर घाट न हो। हू ज़हनी ऐं जज़्बाती तरह जला वतन हो, पर हैदराबाद में हुनखे पंहिंजाईअ जो अहसासु थींदो हो। हैदराबाद जूं हवाउनि सां ॿीणा थींदड़ वण, मंघ, लाहियूं चाढ़ियूं, सिंधुअ जो मिरांझड़ी मोहाणीअ जी माणे भरी मुर्क ऐं चोर निगाह, सारंग जी संगत ऐं इल्मी रिहाण, इहे सभई रिश्ता ऐं नाता हुआ जिन हुन जी दिलि हैदराबाद सां अटकाई हुई। पर हिन दफ़े हिनखे हैदराबाद में बि अजनबियत जो अहसासु थी रहियो हो, ॼणु हू को अजनबी हो ऐं हर शइ हुनखे ओपरिन अखियुनि सां ॾिसी रही हुई। को ज़मानो हो जो सिंधियुनि हिनखे मोहबत जा कमल आछिया हुआ ऐं हू उहे कमल खाई सभु ॾुख सूर विसारे शाह लतीफ़ जे बेतनि जहिड़ा हसीन ख़्वाब ॾिसणु लॻा हो। पर हिन जा ख़्वाब टुटी पिया ऐं हिन उन्हनि साॻियुनि सिंधियुनि जे हथनि में मोहबत जे कमलनि जे बदिरां तलवारुनि खे ताणियल ॾिठो। हू हैदराबाद जे दरबार में नओं मुआहिदो मञाइण लाइ वियो हो। रस्ते ते माण्हुनि जा हशाम हुआ जिन जी अखियुनि में नफ़रत जे नांगनि फूकारूं थी ॾिनियूं। हिननि नारा थी हयां ऐं हिननि खे ॾिसी पट ते थुकियाऊं थी। सारंग हिन सां साण हो। सारंग जी अखियुनि में बि केतिरी न नफ़रत हुई। मोहबत ऐं नफ़रत में केतिरी न थोरी विथी आहे। हू मोटी आयो त अचण सां सारंग सां मिलियो। सारंग खे पंहिंजी मजबूरी बि ॿुधायईं, पर त बि सारंग जी अखियुनि में अजनबियत ऐं दूरी हुई। उहा अजनबियत ऐं दूरी हू हर शइ में महसूसु करे रहियो हो। हू वरी जलावतन हो। फिलिप दरिया जे कप ते अची पहुतो। सियारे जे करे सिंधु सुकी वियो हो। किनारे ते ॿेड़ियूं बीठियूं हुयूं। हुन ॿेड़ियुनि ॾांहुं रुख कयो ऐं पोढ़े मोहाणे सां अची मिलियो। फिलिप खे ॾिसी पोढ़े जूं वाछूं टिड़ी पयूं। ॾाढी सिक सां हिन सां मिलियो, पर अलाए छो फिलिप खे पोढ़े जी सिक ऐं ख़ुशीअ मां बि अजनबियत ऐं दूरीअ जो अहसासु थियो। ॼणु पोढ़ो हिन जी न, पर हिननि पैसनि जी आजियान करे रहियो हो, जेको हू ॿेड़ीअ जे सेर खां पोइ हिनखे ॾींदो हो। पोढ़ीअ जे चपनि ते चमकंदड़ मुर्क संदसि खीसे में पयल उन्हनि सिकनि जो चलको हुई, जेकी थोरी देरि खां पोइ हू पोढ़े खे ॾींदो। छा इंसानु पंहिंजे समाजी पस मंज़र खां सवाइ कुझु न आहे? वाक़ई हू कुझु बि न हो। जे हू कुझु हुजे हा त अॼु ईअं अकेलो, तनहा ऐं पंहिंजे मार्गरेट जी मोहबत खां महरूम छो हुजे हा? उहो हुनजो समाजी पस मंज़र ई हुयो जंहिंजे करे हू मोहबत खां महरूम रहियो हो। ऐं इहो बि हुनजो समाजी पस मंज़र ई हो जो सारंग हुन सां अजनबियुनि वारो वर्ताव करे रहियो हो ऐं पोढ़ो हुनखे ॾिसी ख़ुशीअ में टिड़ी पियो हो। हू ॿेड़ीअ में वेठो। पोढ़े अॼु बि ॿेड़ीअ मां धीअ खे सॾु कयो। अॼु बि हुन ॿेड़ीअ में टपो ॾिनो। अॼु बि लहरुनि दायरा बणाया ऐं कंवल लुॾिया ऐं लमिया। अॼु बि हुन अखियूं खणी फिलिप ॾांहुं निहारियो। अला, अॼु हुननि अखियुनि में केॾी न दूरी हुई। हुनजी दिलि खे ज़ोर जो धिको लॻो। अॼु हुन खां माणी भरी मुर्क ऐं चोर निगाह जी मोड़ी बि खसिजी वई हुई, पर शायदि हू ग़लति सम्झी रहियो हो। मिरांजड़ी मोहाणी जी निगाह खे ग़लति सम्झी रहियो हो। का शइ कान बदिली हुई। न सिंधु बदिलियो हो, न सिंधुअ जी मोहाणी बदिली हुई, न हैदराबाद जूं हवाऊं बदिलियूं हुयूं ऐं न मार्गरेट जहिड़ियूं चांडरोकियूं बदिलियूं हुयूं। सिर्फ़ु सारंग बदिलिजी वियो हो। इन करे जो हुन जूं के वफ़ादारियूं हुयूं, के सियासी नज़रिया हुआ, पर हुन पोढ़े ऐं हुन अलबेली मोहाणीअ जूं के बि वफ़ादारियूं ऐं के बि नज़रिया न हुआ। सिंध ते टालपुरनि जी हुकूमत रही या अंग्रेज़नि जी? सिंध आज़ादु रही या ग़ुलाम? इन्हनि ॻाल्हियुनि सां हुननि जो को वास्तो न हो। हुननि सिर्फ़ु जीअण थी चाहियो ऐं जीअण कारण जतन करण थी चाहिया। हुकूमतूं बदिलंदियूं रहंदियूं, पर हुननि जी ज़िंदगीअ में का तब्दीली कान ईंदी। हुननि जी ज़िंदगी जी ॿेड़ी कॾहिं बि किनारे सां न लॻंदी। दूरी ऐं अजनबियत जो अहसासु हुनजी पंहिंजे ज़मीर जो आवाज़ु आहे, अंदर जो ओलड़ो हो। हींअर बि मोहाणीअ जे चपनि ते माणी भरी मुर्क हुई। हुन अखियूं खणी मोहाणीअ ॾांहुं निहारियो। हूअ खान झले ईअं बेख़्याली वेठी हुई ॼणु फिलिप जो वजूद ई न हो, ॼणु फिलिप बेजान पत्थर हो जंहिं ॾांहुं निहारण जी बि हुन ज़रूरत महसूसु नथी कई। फिलिप यकदमि ॿेड़ी रोकाए। पोढ़े जो मुंहुं लही वियो। शायदि अॼु खेसि पूरो भाड़ो न मिलंदो। फिलिप यकदमि खीसे में हथु विधो ऐं जेतिरा पैसा संदसि खीसे में पिया हुआ से सभु कढी हुन पोढ़े जे हथ ते रखिया। एॾा पैसा ॾिसी पोढ़े जूं अखियूं चमकण लॻियूं ऐं हथ ॾकण लॻा। अॼु ताईं कॾहिं बि उहे पोढ़ीअ ताईं जफ़ाकश हथ न ॾकिया हुआ। केतिरा दफ़ा हिन जी ॿेड़ी कुन में फाथी हुई,
केतिरा दफ़ा तूफ़ानी लहरूं हिन खे लपाटूं हयूं हुयूं, पर उहे पौरियत, जफ़ाकश ऐं पुर एतमाद हथ कॾहिं न ॾकिया हुआ। अॼु पैसनि जे अणलिखी बोझ में इहे हथ ॾकिया रहिया हुआ। फिलिप किनारे ते लथो ऐं तिखियूं तिखियूं विखूं खणंदो अॻिते वधी वियो। हू केॾांहुं वञी रहियो हो? हू केॾांहुं वञे? हुनजी कहिड़ी मंज़िल हुई? राति जो हू देरि सां रेज़िडेंसीअ में मोटी आयो ऐं बाइबल खोले दाऊद जो नुंहुं पढ़णु लॻो। ॿिए ॾींहुं हुनजी एलिस सां मुलाक़ात थी। एलिस खे ॾिसी हू हैरान थी वियो। सफ़ा जहिड़ी मार्गरेट, साॻियो मार्गरेट जहिड़ो मुखड़ो, मार्गरेट जहिड़ा वार, मार्गरेट जहिड़ियूं नीरियूं गहरियूं अखियूं। फ़र्क़ु रुॻो एतिरो हो त मार्गरेट जे अखियुनि में सुबुह मुरकंदियूं हुयूं ऐं हुनजे अखियुनि में शामे ग़म जा पाछा लहिराए रहिया हुआ। हूअ हसीन हुई, जवान हुई, पर हिन खे अलाए कहिड़ो ग़म हो जो हिन जी सूरत दाऊद जो नुंहुं बणिजी वई हुई। हू पाण बि ग़म पसंदि हो। हुनजा दोस्त हुनखे मशरिक़ जो ग़म पसंदि शहज़ादो चवंदा हुआ। एलिस बि ग़म जी राहिबा थी लॻी। एलिस हुनजी हिकिड़ी साथी डियोस जी भेण हुई। कैम्ब्रिज में तारीख़ पढ़ंदी हुई। तारीख़ पढ़ंदे हिन केतिरा महम पसंदि सरकश जंग जो फातिह ॾिठा, जिन मौत खे ललकारियो ऐं मौत खे ॻोल्हींदा सारी दुनिया फितह करे आया, पर मौत हुननि खां भॼंदो ऐं लिकंदो रहियो। तारीख़ जे हर हिकु सुफ़े ते हिननि जी अज़मत जा दास्तान तहरीर हुआ। हिन जे ज़हन में अहिड़े महम पसंदि सरकश ऐं मौत खे मात कंदड़ नौजवान जो तसवुरु उभरियो ऐं हूअ इन तसवुर खे पूॼणु लॻी। उन्हनि ॾींहंनि में हिन जे रॉबर्ट सां मुलाक़ात थी। रॉबर्ट हूबहू हुन जे तसवुरु जहिड़ो हो। महम पसंदि, सरकश ऐं मौत खे मात कंदड़ फ़ौजी लिबास में हो। ईअं लॻंदो हो ॼण को अज़ीम फातिह मौत खे ओरांगे तारीख़ जे सुफ़नि मां निकिरी हुन जे साम्हूं अची बीठो हो ऐं दुनिया खे फ़तह करण खां अॻु हुन खां मोकिलाइण आयो हो। एलिस मुरकंदड़ मन सां हुन खे मोकल ॾिनी ऐं रॉबर्ट हिंदुस्तान रवानो थी वियो। जॾहिं रॉबर्ट जो जहाज़ अखियुनि खां ओझो थियो, तॾहिं एलिस तसवुर में रॉबर्ट खे अड़ल घोड़े ते सवार ॾिठो। हुन जे हथ में तलवार हुई ऐं हू वेशी हिंदुस्तानियुनि जो सीनो चीरींदो ॾारींदो थी वियो। हुन जे सीने ते सोना बिला चमकी रहिया हुआ। लंडन जे चौंक चौंक ते हुन जा मुजसमा खुतल हुआ ऐं माण्हूअ जे वात ते हुन जी दिलेरीअ जा दास्तान हुआ। पर रॉबर्ट हिंदुस्तान पहुतो त मलेरिया जी इख़बार में मरी वियो। एलिस त सफ़ा चरी थी पई। हुनखे यकीन ई न थी आयो त हुन जे ख़्वाबनि जो सरकश ऐं जंग जो शहज़ादो, जेको मौत खे ओरांगे तारीख़ जा सुफ़ा चीरे हुन जे साम्हूं अची बीठो हो, सो अहिड़ो आमियानो मौत मरंदो। इहो कूड़ हो, फ़रेब, धोखो ऐं दोलाभ हो। हुन जे रॉबर्ट त हिंदुस्तान में वॾा वॾा कारनामा अंजाम ॾिना हुआ ऐं लंडन में विख विख ते उन जा मुजसमा ख़तल हुआ। हूअ ट्रप ॾेई उथी ऐं लंडन जे चौंक चौंक ते रॉबर्ट जा खुतल मुजसमा ॻोल्हणु लॻी। आख़िर हूअ क्लाइव जे मुजसमे ते साम्हूं अची बीठी ऐं टक ॿधी उन मुजसमे ॾांहुं निहारींदी रही। केरु थो चए त इहो क्लाइव जो मुजसमो आहे? इहो त हिन जे रॉबर्ट जो मुजसमो आहे, जंहिं प्लासीअ जी जंग जीती हुई ऐं जंहिं हिंदुस्तानियुनि जे हावनि ते हिबतदारी कई हुई। अहिड़े महल रस्ते तां हिकिड़ी छोकिरी लंघी। एलिस हुन खे बीहारियो ऐं पुछियईं, तोखे ख़बर आहे त हीउ मुजसमो कंहिंजो आहे? छोकिरी हैरान थी हुन ॾांहुं निहारणु लॻी। हीउ मुंहिंजे रॉबर्ट जो मुजसमो आहे। मुंहिंजे रॉबर्ट प्लासीअ जी जंग जीती हुई। मुंहिंजो रॉबर्ट अज़ीम फातिह आहे। ॾिस, हिन जे पथरीले मुंहं ते कहिड़ी न सरकशी आहे। छोकिरी हुन खे चरी सम्झी तिखा तिखा क़दम खणंदी अॻिते वधी वई ऐं कंध फेरे ॾिनल अखियुनि सां हुन ॾांहुं निहारणु लॻी। एल्ज़ ॼण हस्टियाई कैफ़ियत में चेट कई। सड़ी वई आहीं? मुंहिंजे महबूब जी दिलेरीअ जा दास्तान ॿुधी सड़ी वई आहीं? ऐं पोइ खिलणु लॻी। सफ़ा खिल में ॿुॾी वई। जॾहिं खिल बंदि थियसि ऐं कंध मथे खयाई त संदसि चौधारी माण्हुनि जा मेड़ मेड़ी विया हुआ। माण्हुनि खे ॾिसी हूअ डिॼी वई। आस्ते आस्ते पुठिते हटणु लॻी ऐं पोइ वठी डोड़ पाताईं। कुझु ॾींहंनि खां पोइ हूअ हिंदुस्तान रवानी थी वई। कलकत्ते में पंहिंजे रॉबर्ट जे गुमनाम क़बर ॾिठाई, जंहिं ते बहादुरीअ जो को कुतबो लिखियलु न हो। हूअ ओछंगारूं ॾेई रोअणु लॻी। 2-4 ॾींहं कलकत्ते में रही ऐं पोइ भाउ सां मिलण लाइ सिंध हली आई। हुनखे विंदराइण जी कोशिशि कंदो हो, पर हूअ मुरकंदी असलु न हुई। 2-4 ॾींहं गुज़रिया त ड्यूस फ़ौजी रस्ते जे सामान सां अफ़गानिस्तान हलियो वियो। हाणे फिलिप हुन जी दिलि विंदराईंदो हो। हू ग़म जो मशरिक़ी शहज़ादो हो ऐं हूअ ग़म जी राहिबा।
ॿई मेहरान जे किनारे ते वेही सिज खे लहंदो ॾिसंदा हुआ ऐं ॻाल्हियूं कंदा हुआ। तारीख़ जूं इहे अज़ीम शख़्सियतूं जेके एलिस जा आदर्श हुयूं, तिन खां फिलिप खे नफ़रत हुई। हू कलाकनि जा कलाक तारीख़ ते गुफ़्तगू कंदा हुआ। तारीख़ इंसानी कोस घर हुई ऐं वॾा वॾा फातह कासाई जिन इंसानी लाशनि जे ढेर ते बीही क़ैद जे दराज़ी हासिल कई हुई। दुनिया जे सभिनी जंगनि जे पस मंज़र में तारीख़ में क़द जी दराज़ी हासिल करण जी तमन्ना ऐं दौलत हासिल करण जी हवस हुई। उहे हथ चुमण लाइक़ु न आहिनि जिन तलवार खईं ऐं कोस कयो, पर उहे हथ चुमण लाइक़ु आहिनि जिन कलम खयो ऐं उंदाहिनि में ॾात जा ॾीया ॿारिया ऐं नित नयूं ऐजादियूं कयूं। उहा तलवार कलम खां बि मुक़दस आहे जेका वतन जे बचाव लाइ खॼे। रॉबर्ट ख़ुशकिस्मत हो जो हुन जे हथां कंहिं इंसान जो खून न वयो। हिंदुस्तानी वेशी आहिनि जेका क़ौम वेद लिखी सघे थी, ताजमहल तामीर करे सघे थी ऐं शाह लतीफ़ पैदा करे सघे थी, सा क़ौम कीअं वेशी थी सघे थी। मौत, रॉबर्ट जो मौत, आदर्शन जो मौत, ख्वाब जो मौत, मोहब्बत जो मौत। मोहब्बत कॾहिं न मरंदी आहे। ज़िंदगीअ में मार्गरेट न मिलंदी आहे त मोहब्बत मोहाणीअ जी मुर्क बणिजी वेंदी आहे। मौत ज़िंदगीअ खां बि वॾी हक़ीक़त आहे। मौत ई ज़िंदगीअ खे माना ॾिए थो ऐं मौत ई ज़िंदगीअ खे बेमाना बणाए थो। मौत जे बारे में मूं हिकिड़ो हिंदुस्तानी गीत पढ़ियो हो। गीत जा लफ़्ज़ यादि न आहिनि, मफ़हूम यादि आहे त ए कुंवार उथ मेहंदी लाइ, चोटियूं गुथ, तन बदन धोए, जो तुंहिंजो घोटु घोड़े चढ़ी तोखे वठणु आयो आहे। एलिस रोअण लॻी। एलिस सां गॾु दरिया ते घुमंदे हर घड़ी फिलिप जूं नज़रूं ॿेड़ियुनि ॾांहुं खॼी वेंदियूं हुयूं ऐं हमेशह पीनूअ जे ख़ाली हथ वांगुरु ख़ाली मोटी ईंदियूं हुयूं। हिकिड़े ॾींहुं हू एलिस सां गॾु किनारे ते घुमी रहियो हो त हुन ॿेड़ियुनि मां दुहलनि ऐं शरणाइनि जा आवाज़ ॿुधा। अॼु हुन जे मुहाणीअ जी शादी हुई। फिलिप जे दिलि ॿुॾणु लॻी। हू जेतिरी देरि एलिस सां गॾु हो हिकिड़ो अखर बि वाता न पुछियईं ऐं पोइ जॾहिं रेज़िडेंसीअ में मोटी आयो त मथे जे सूर जो बहानो करे एलिस खां मोकिलाए पंहिंजे कमरे में हलियो आयो ऐं कुर्सीअ ते वेही मथो मेज़ ते रखी छॾियईं। दूर दरिया खां सहरनि जा आवाज़ अची रहिया हुआ। लाह कड़ो हिन कोट जो असीं मूमल नींदासीं, लाह कड़ो हिन कोट जो असीं मूमल नींदासीं। सहरे जा ॿोल कॾहिं वेझा थी आया ऐं कॾहिं दूर थी विया। आख़िर हुनजी ऐं मुहाणीअ जे विच में कहिड़ो रिश्तो हो, कहिड़ो नातो हो जेको अॼु टुटी रहियो हो ऐं जंहिंजे टुटण सां हुनजी दिलि टुटी रही हुई। माणी भरी मुर्क ऐं चोर निगाह वारो नातो त उन ॾींहुं ई टुटी वियो हो जंहिं ॾींहुं हिन ॾांहुं ओपरिन अखियुनि सां निहारियो हो, पर तब हिन जी दिलि में अणलखी उमेद जो ॾीओ टिमकी रहियो हो। जीअं उञायल जे अॻियां रुञ चमकंदी आहे, उहो उमेद जो ॾीओ रुञ जो चमको बि ख़तमु थी रहियो हो। ओचितो हुनखे महसूसु थियो त को हिन जी परेशान वारनि में आङुरियुनि सां फणी ॾेई रहियो हो। हिन कंधु खणी मथे निहारियो। साम्हूं एलिस बीठी हुई। साॻियो मार्गरेट जहिड़ो मुखड़ो, मार्गरेट जहिड़ा वार ऐं मार्गरेट जहिड़ियूं नीरियूं गहरियूं अखियूं जिन में अॼु उमेद जो सबूह मुस्कुराए रहियूं हुयूं। हू यकदमि टप ॾेई उथियो ऐं एलिस खे भाकुर में खणी झलियाईं ऐं हुनजे मुशरिक़ जी चांडाण जहिड़नि वारनि में मुंहुं लिकाईंदे चयाईं, मार्गरेट, मुंहिंजी मार्गरेट। एलिस बि हुनजे ॾुखनि सां ॾंभियल सीने ते मथो रखंदे चयो, फिलिप, मुंहिंजा फिलिप। फिलिप ॾाढो ख़ुशि हो। हुनजी मोकल मंज़ूर थी हुई ऐं हू लंडन वञण वारो हो। एलिस पहिरीं ई लंडन हली वई हुई। वञण खां अॻु फिलिप हुनखे मङणी जी मुंडरी पाराई हुई ऐं पोइ खेसि कराची जे बंदरगाह ते छॾणु वियो हो। एलिस जे वञण खां पोइ हू अकेलो थी पियो हो, पर हींअर अकेलाई बि हुन सां एलिस जूं ॻाल्हियूं वरनाईंदी हुई। हींअर हू लंडन वेंदो ऐं एलिस सां शादी कंदो। शहर खां ॿाहिरि हू हिकिड़ो नंढड़ो घरु वठंदो ऐं एलिस सां गॾिजी गीत लिखंदो ऐं ज़िंदगी जे हुसन में इज़ाफ़ो कंदो। शाह लतीफ़ जा तर्जुमा छपाईंदो ऐं पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे सूंह ऐं प्यार जे हिकिड़ी नई अहसास सां रोशनास कराईंदो। उन ॾींहुं हुन सामान ॿधो ऐं सारंग खां मोकिलाइण लाइ वियो। अॼु हू ॾाढो ख़ुशि हो, हरू भरू थी मुरकियो, पर जॾहिं हुन सारंग सां सिंधी नमूने भाकुर पाए मोकिलायो त अखियुनि में लुड़क तरी आयसि। सारंग जूं अखियूं बि आलियूं थी वियूं। राति जो हुनखे पंहिंजे साथियुनि पार्टी ॾिनी। हुनजी ख़ुशीअ लाइ जाम ख़ाली कयाऊं। हुन बि ख़ूब शराब पीतो। अॼु हुनखे शराब जे नशे में हर शइ थड़कंदी नचंदी नज़र आई। सुबुह जो हू वञण जी तयारी करे रहियो हो त ओचितो रेज़िडेंट आउटराम हुनखे पाण वटि सॾायो ऐं खेसि ॿुधायईं त हुनजी मोकल रद्द कई वई आहे।
हुन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई ऐं हू कल्टियूं खाईंदो हेठि बिल्कुलु हेठि उतां ऊंदाहिनि में किरंदो वियो। जॾहिं खां नेपियर सिंध में आयो हो तॾहिं खां सिंध जूं सियासी हालतूं हर रोज़ु बदिलबियूं हुयूं। हींअर सिंध जे आसमान ते जंग जा बादल बरजी आया हुआ। हुन पंहिंजो ॿधल सामान खोलियो ऐं आउटराम सां गॾु हैदराबाद में खैरपुर जे दरबारनि जा चकर हणणु लॻो। हुनखे पक हुई त जंग जा इहे कारा ककर टरी वेंदा, उस निकिरंदी, हू लंडन वेंदो ऐं एलिस सां गॾु टेम्स ते चमकंदड़ उस खे ॾिसी सिंधूअ खे यादि कंदो, जंहिंजे किनारे ते एल्स हुन जी ज़िंदगीअ में बहार बणिजी आई हुई ऐं हुन जा घाव गुल बणिजी टिड़ी पिया हुआ। पर ककरनि में गाज थी, विॼ चमकी ऐं हू कंधु झुकाए एलिस ॾांहुं ख़त लिखणु लॻो। मिठड़ी एलिस, मां तोॾांहुं ख़त लिखी रहियो आहियां ऐं हर तरफ़ सानत छायल आहे। ईअं थो लॻे ॼण ज़िंदगीअ जे सभिनी आवाज़नि खे मौत जी सानत ॻिही वई आहे। ॼण सानत ॿरंदड़ जबल आहे ऐं मां उन जबल जी चोटीअ ते वेठो आहियां ऐं उन घड़ीअ जो इंतज़ारु करे रहियो आहियां जॾहिं उहो जबल फाटंदो ऐं मुंहिंजो वजूद ज़रियूं ज़रियूं थी वेंदो। ॿाहिरि विरहांडे में मेजर आउटराम अच वञ करे रहियो आहे। सानत में हिन जे फ़ौजी बूटनि जो आवाज़ु ॼण मौत फ़ौजी बूट पाए मुंहिंजे सीने ते घुमी रहियो आहे। पर मां मरणु नथो चाहियां, मां जीअण थो चाहियां, तोसां शादी करणु थो चाहियां ऐं तो जहिड़ा हसीन गीत लिखणु थो चाहियां। पर मौत मूं ॾांहुं वधंदो थो अचे। मौत खे रोकियो, जंग खे रोकियो, नेपियर खे रोकियो, जेको मौत जो बगल वॼाईंदो काहींदो थो अचे। अॼु वरी तारीख़ पंहिंजो पाण दोहिराईंदी। अॼु वरी हिकिड़ो नाकाम, पोढ़ो ऐं अरॾो जनरल संगीन इंसानी रत में ॿोड़े उन सां तारीख़ में पंहिंजी अज़मत जो दास्तान लिखंदो। उन इंसानी रत सां जेका मुहबत बणिजी दिलि में धड़कंदी आहे, गीत बणिजी गुंजंदी आहे, पघर बणिजी धरतीअ ते टिमंदी आहे ऐं सोना संग बणिजी हवा में झूलंदी आहे। मां जंग खे निंदियां थो, मां नेपियर खे निंदियां थो, मां पंहिंजी क़ौम खे निंदियां थो, जेका शेक्सपियर, शैली, वाल्टियर ऐं रूसो जे बदिरां बारूद, बादफिरंग ऐं बाइबल सां पंहिंजी तहज़ीब जो फहिलाउ करे रही आहे। सिंध जी आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारी उन वक़्तु ई ख़तमु थी वई हुई जॾहिं असांजूं फ़ौजूं सिंध खे लताड़े अफ़गानिस्तान वियूं हुयूं। तॾहिं खां हितां जा हाकिम असांजे मुहाजिरनि जे ज़ंजीरुनि में जकड़ियल आहिनि। हाणे नेपियर सिंध जे रहियल खयल आज़ादीअ खे बि ख़तमु करण लाइ काहींदो पियो अचे। मूंखे यादि आहे हिकु दफ़े नेपियर चयो हो त हू सिंध जे अवाम खे संदन वहशी रेडार हाकिमनि खां निजात ॾियारण लाइ आयो आहे। कूड़, निसोरो कूड़। इंसान ॿियनि खे धोखो ॾियण खां अॻु कीअं न पंहिंजो पाण खे धोखो थो ॾिए। हू सिंध जे अवाम जी भलाई नथो चाहे, पर किले में जमा थियल दौलत ऐं तारीख़ में किलाई वारो मक़ाम थो चाहे। इन लाइ हुन अचण सां सिंध जी चौधारी ॼार विछाइणु शुरू कई ॾिनो। मीर नसीर ख़ान ऐं मीर रुस्तम ख़ान ॾांहुं कूड़ा ख़त मंसूब कयाई। मीर अली मुराद जी मदद करे मीर रुस्तम ख़ान खे माज़ूल कयाई। ख़ान गढ़ जो किलो तबाह करे हींअर हैदराबाद ॾांहुं काहींदो थो अचे। हितां जा हाकिम हींअर बि जंग नथा चाहिनि, पर हितां जो चपड़ियूं ऐं चमटा वॼाए मोहबत जा गीत ॻाईंदड़ अवाम अॼु मौत जा गीत ॻाए रहियो आहे। जे जंग थी त उहा अवाम जी जंग हूंदी, जंहिंमें न नेपियर मरंदो ऐं न ई हितां जा हाकिम मरंदा, पर सारंग मरंदो, फिलिप मरंदो, एलिस जो ख़्वाबु मरंदो। मां मरणु नथो चाहियां, इन लाइ न त मौत खां डिॼां थो, पर इन लाइ जो ज़िंदगी ॾाढी हसीन आहे ऐं एलिस अहिड़ी हसीन ज़िंदगी सिर्फ़ु उन मौत ते क़ुर्बान करे सघिजे थी जेका तोखां वधीक हसीन ऐं मुंहिंजे प्यार खां वधीक अज़ीम मक़सद लाइ हुजे। ओचितो आउटराम अंदरि घिड़ी आयो ऐं हुनखे जासूसनि इतलान ॾिनो हो त रेजिडेंसीअ ते हमिलो थियण वारो आहे। फिलिप टप ॾेई उथियो ऐं अणपूरो ख़त वेड़े खीसे में विधाई ऐं पंहिंजे साथियुनि सां दौड़ी अची दख़ानी जहाज़ में चढ़ियो। दरिया में अॼु मुहाणा मच्छी मारे रहिया हुआ। कपर सां ॿेड़ियूं बीठियूं हुयूं। साॻे हंधि हुन पहिरियों दफ़ो उन मुहाणीअ खे ॾिठो हो। उन साॻे हंधि हुनखे माणी भरी मुर्क ऐं चौर निगाह मिली हुई। उन साॻे हंधि एलिस हुन जी ज़िंदगीअ में बहार बणिजी आई हुई। ओचितो बंदूक जा ठकाव थिया, नारनि जा उब ॾारींदड़ आवाज़ आया। चौधारी नफ़रत, बंदूकूं ऐं बाहि हुई। रेजिडेंसीअ ते हमिलो थी चुको हो। 17 फरवरी जी राति केतिरी न भवाइती हुई। उन राति जे भेट मां खून में ॿुॾियल सुबुह तुलू थियणो हो। 17 तारीख़ जे सिज जॾहिं ॾकंदी कुंभंदे रत में रेटो थी उफ़क़ तां लियो पातो त मयाणीअ में सिंधियुनि खे कफ़न जूं पॻूं पाए मौत जो इंतज़ारु कंदे ॾिठाई।
अॼु वरी दो बाघल बाईअ लाइ मौत सां मुंहुं मुक़ाबिल थियो हो। दरिया ख़ान दोहल, महमूद ख़ान ऐं मिठन ख़ान, सारंग ख़ान समो, निर्मल सोढो, मखदूम बिलाल सभु अची मयाणीअ में मिलिया हुआ। 9 लॻी जंग शुरू थी। मौत इंसानी खोपड़ियुनि जो हार पाए, खोपड़ीअ जो संख वॼाए, बंदूकनि ऐं बमनि जे साज़ ते पंहिंजो नाच शुरू कयो। शाह लतीफ़ किलिक पंहिंजे हाव में हई ऐं रत फुड़नि सां केॾारो लिखणु वेठो। हेॾां हुन हाकारियो, हेॾां ही हणनि, सुरनायूं ऐं सिंधड़ा ॿिन्हिनि पार ॿुरनि, घोटनि ऐं घोड़नि रुण में लाऊं लधियूं। बहादुर गॾिया बहादुरनि खड़ग खलोल कनि, विझनि दड़ दड़नि ते हाकारिनि हणनि, करनि कंध नचनि रण गुजियो राड़ो थियो। फिलिप सिंधियुनि खे रुगो यकतारा ऐं चपड़ियूं वॼाईंदे ॾिठो हो। अॼु उहे साॻिया सिंधी यकतारा उछलाए, ॻेड़ियूं कफ़नियूं लाहे, कफ़न पाए, तराड़ियूं ताणे नची रहिया हुआ। शींहं वांगुरु गंजंदा, वॼ वांगुरु वराका ॾींदे, वाचूड़े वांगुरु विकोड़ींदा थी विया। हिकिड़े सिंधीअ यूरोपीय सिपाहीअ ते तरार उभी कई। यूरोपीय सिपाहीअ संगीन संदसि सीने में हई। सिंधीअ ज़ोर ॾेई बुत खे अॻिते धिकियो। संगीन संदसि आर पार हली वई। अॻु भरियो थी तरार सां यूरोपीय सिपाहीअ ते वार कयाईं ऐं पोइ पाण बि ललहंग लेटियो। हाणे अंग्रेज़नि जे 12 ऐं 22 रेजिमेंट में भाॼ पई। बिगाड़ी भॻा सभु तराड़ियूं ताणे मोर्चनि मां निकिरी आया। मरसूं मरसूं सिंध ना ॾेसूं। उब ॾारींदड़ नारा, घोड़नि जे हणकार, बंदूकनि जा ठकाव, तोबुनि जा धधका, रणियूं दाहूं, दड़नि ते धड़, कंधनि ते कंध, रत ई रत, ॾाढ़ियूं ॾाढ़ूं, गुल जियां रत में सभु रतल, पड़ में पयल पगड़ियूं, झड़ा 14 माह चंड। सारंग तरार उभी कई, फिलिप संगीन सिधी कई। ॿई आमो साम्हूं हुआ, हिक ॿिए खे मारण लाइ मांदा, पर ॿई हटकिया, ॿई हिबकिया। हुननि जी पाण में कहिड़ी दुश्मनी हुई? ॿिन्ही गॾु गीत लिखिया हुआ, लफ़्ज़नि जा चिराग जलाया हुआ। फिलिप शाह जा बेत चूंडे झोल में झलिया हुआ, पर अॼु फिलिप जे हथ में बंदूक हुई ऐं सारंग मथसि तरार ताणे बीठो हो। अञा उन ॾींहुं ॿिन्हिनि भाकुर पाए मोकिलायो हो ऐं ॿिन्हिनि जे अखियुनि में लुड़क लड़ी आया हुआ, पर अॼु ॿिन्ही जे अखियुनि में मौत हो। ओचितो हिकिड़े सिंधीअ फिलिप ते तरार जो वार कयो। संदसि कापार कपजी वियो। सारंग खे गोली लॻी। घोड़े हणकार करे नरा खयां, संभ फिलिप जे सीने में लॻा। सारंग फेको ॾेई हेठि किरियो। हुन जी सॼी बांह में गोली लॻी हुई। तरार संदसि हथ मां छॾाइजी परे वञी किरी। सारंग तरार खणण लाइ रेढ़ियूं पाए अॻिते वधियो। हिकिड़े फ़िरंगीअ झट ॾेई संदसि तरार खईं ऐं हुन ते वार कयो। हुन वार झलण लाइ ॿेई हथ अॻियां ॾिना। वार थियो, रत रेला करे वही छॾियो। सारंग दांह कई, वट खाधा, लुछो, फतकियो ऐं पोइ बेहोश थी वियो। शाह बिटाईअ किलिक भञी छॾी जो सिंध जंग हाराई हुई। शफ़क़ टिड़ी ऐं अफ़क़ मां रतु टिमण लॻो। ॻाढ़ो ॻाढ़ो रतु जहिड़ो मयाणीअ में शहीदनि जो खून। सुबुह जो टिड़ियल शफ़क़ में शिकारपुर जे पासे मां लंघंदड़ शाहिरा ते हिकिड़े मुसाफ़िर काफ़िले किले जे भरिसां घोड़ो झलियो ऐं कंध वराए शहर ॾांहुं निहारण लॻो। काफ़िले किले खां अॻिते अंबनि ऐं खजनि जा बाग़ हुआ। बाग़नि खां अॻु भरियो पठाणनि जो ॻोठ हो। परियां खां हिकिड़ो खूह नज़र अची रहियो हो। मुसाफ़िर खे ॾाढी उञ लॻी हुई। हू कंहिं ॾोराहे सफ़र तां आयल थी ॾिठो। हुनजे पग, कपिड़ा, ॾाढ़ी, मुछनि ऐं पिंबड़ियुनि जा वार धूड़ में लुटियल हुआ ऐं अखियूं ओझागनि जूं मारियल, ॼण हू ज़माननि खां सफ़र करे रहियो हो। ऐं हुनखे हुन कशादी धरतीअ ते का छांव न मिली हुई जंहिंमें वेही हू झटि पलक लाइ थक पटे। हुनजो संद संद थक में ॾकी रहियो हो ऐं निड़ीअ में उञ जा कंडा चुभी रहिया हुआ। हुन गीत ॾेई निड़ी आली कई ऐं कराईअ में झलियल घोड़े जे लगाम खे मोड़े खूह जो रुख रखियाईं। खूह ते हिंदू औरतूं पाणी भरे रहियूं हुयूं। ओपरे माण्हूअ खे ॾिसी हुननि मलमल जी पोतियुनि जा घूंघट कढिया। मुसाफ़िर घोड़ो वण हेठां झलियो ऐं घोड़े तां लही खूह जे वेझो अची हुननि औरतुनि खां पाणी घुरियो। हिकिड़ी नंढी नेटी छोकिरीअ पंहिंजे पीले घाघरी खईं ऐं मुसाफ़िर खे पाणी पीआरण लाइ अॻिते वधी। मुसाफ़िर अखियूं खणी छोकिरीअ ॾांहुं निहारियो। 14-15 सालनि जी वही, मलमल जी अधु घूंघट मां नज़र ईंदड़ चहिरे जो रंग जहिड़ो सियारे जी उस जो तड़को, निरड़ ते तिल्क जहिड़ो विहाउ तारो, अखियूं जहिड़ियूं रोशनदान, जिन मां हू पंहिंजी विञायल वहीअ खे ॻोल्हण लॻो। हुन जूं अखियूं छोकिरीअ जे अखियुनि में खुतल हुयूं ऐं हू उन्हनि अखियुनि में फहिलियल वक़्त जे वसतुनि में गुम थी वियो।
बेख़्यालीअ में हुन बुक झलण लाइ आस्ते आस्ते हथ अॻिते वधाया। छोकिरीअ खां छिरक निकिरी वियो। मुसाफ़िर छोकिरीअ जे अखियुनि मां अखियूं हटाए पंहिंजे हथनि ॾांहुं ॾिठो ऐं हुनखे यादि पियो त हुन जा त ॿई हथ वढियल हुआ। उहे हथ जिन सां हुन नंढपिण में तख़्तीअ ते उबता सुबता लीका कढिया हुआ ऐं हिकिड़े रोअंदड़ ॿार जा लुड़क उॻिया हुआ। जिन हथनि सां हुन उन सां साॻे खूह ते सिंधूअ खे घाघरी भरे ॾिनी हुई ऐं संदसि चोटियुनि में चंपा जूं मालाऊं ॿधियूं हुयूं। जिन हथनि सां हुन गीत लिखिया हुआ ऐं सिंध जे सत लाइ तलवार खई हुई, हुन जा उहे ॿई हथ मयाणीअ में वढिजी विया हुआ। मुसाफ़िर यकदमि पंहिंजा रूठा हथ छिके पोयां लिकाया, छोकिरीअ ॾांहुं निहारियईं ऐं पोइ यकदमि पुठिते मोटियो ऐं डोड़ पाए घोड़े ते चढ़णु लॻो। हुन रकीब में पेर विधो, रूठी ॿाहूं वराए हनी खे झलियाईं ऐं लांग वराए घोड़े ते चढ़ियो। लगाम खे रूठी ॿाह में फासाए वठी लगाम खे सट ॾिनाई। घोड़े हणकार कई न राख हयां। हू किरंदे किरंदे बचियो ऐं पोइ वठी घोड़े डोड़ पाती। छोकिरी हैरान थी हुनखे ॾिसंदी रही ऐं हू घोड़ो डोड़ाईंदो दौड़ जे गुबार में गुम थी वियो।